अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टिपिकल टॉक सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, असांजो टिपिकल टॉक प्रोग्राम फेसबुक ते धरती टीवी जे पेज ते बि अपलोड थींदो आहे, तव्हां उते बि ॾिसी सघो था। उनखां अलावा डेली मोशन जेका वेबसाइट आहे उन ते बि अपलोड थींदो आहे, तव्हां उते ॾिसी सघो था। ऐं धरती टीवी जे असांजे फेसबुक जे पेज ते तव्हां कमेंट्स बि ॾिसी सघो था, जेके तव्हांजा कमेंट्स असांखे मिलंदा बि रहनि था। ऐं तव्हांजे कमेंट्स जे मद्देनज़र रखंदे असां मुख़्तलिफ़ शख़्सियतूं पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदा रहंदा आहियूं। अॼु जेका असां वटि शख़्सियत आहे उहा सिंध जी हिकिड़ी अहम शख़्सियत आहे, जंहिं ते घणो करे डिपेंड कंदा आहिनि असांजा फ़नकार ऐं असांजा राइटर जेके कलमकार आहिनि, ड्रामा नवीस या जेके शाइर आहिनि, अदीब दानिश्वर आहिनि, उन्हनि ते डिपेंड कंदा आहिनि। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त उन्हनि जी उहा सहायता न थी सघी आहे उन खाते जे तरफ़ां। यकीननि तव्हां मुंहिंजो इशारो सम्झी विया हूंदव। हर क़ौम जो जेको ओञाण हूंदो आहे उहा उनजी ॿोली ऐं उनजी सकाफ़त हूंदी आहे। अॼु असां वटि सकाफ़त जो डायरेक्टर जनरल यानी DG कलसरो साहब मौजूदु आहे प्रोग्राम में। साईं, प्रोग्राम में तव्हांखे न चाहींदे बि भलीकार चऊं था। ऐं तव्हां इहो ॿुधायो साईं, तव्हां खां सभ खां पहिरियां सवाल कंदासीं, सकाफ़त खाते जूं अहम ज़िम्मेवारियूं कहिड़ियूं आहिनि? जेको असांजो सिंध जो सकाफ़त आहे उन जूं अहम ज़िम्मेवारियूं कहिड़ियूं आहिनि? साईं, सकाफ़त खाते जूं जेके ज़िम्मेवारियूं आहिनि, सभ खां पहिरियां उनजी इहा ज़िम्मेदारी आहे त जेके टैलेंटेड आर्टिस्ट आहिनि, फ़नकार आहिनि, अदीब दानिश्वर आहिनि, या उहे साज़िंदा आहिनि, या उहो चित्रकार आहे, पत्रकार आहे, जेको बि आहे टैलेंटेड माण्हू ख़ासि करे, त उनखे असां जीअं ॻोल्हे उन्हनि खे असां सिकाए जीअं न करे लूसी ॿार खे हिकिड़ो गिरो ॾेखारिजे या कोई अहिड़ी शइ ॾेखारिजे, माओ वग़ैरह, अहिड़ो मेवो ॾेखारिजे ऐं पोइ न ॾिजे वरी हुनखे ॿार कढ वञे ॾे। त असां चाहियूं था जेके टैलेंटेड माण्हू आहिनि उनखे ॻोल्हे मारियो वञे। अच्छा, बाक़ाइदे उनखां पोइ वरी असां चाहींदासीं त उनखे मारे करे पोइ उन्हनि जी असां तदारक कयूं। मारींदासीं असां बंदूक न आणंदासीं, हथियार न आणंदासीं, मेंटली टार्चर कंदा, मेंटली यानी उनखे ॾेखारियो वेंदो त बाबा असां वटि हेतिरो मवाद पियो आहे ऐं हेतिरी असां वटि मालियत आहे, पर तव्हांखे ॾींदासीं कोन। छो न ॾींदासीं? छो? उहे इन लाइ त जेसिताईं तोणी उहो मरे न, इंतज़ारु कंदा आहियूं। माना इहो तव्हांजी अहम ज़िम्मेवारियुनि में शामिल आहे? अहम ज़िम्मेवारियुनि में आहे। ऐं उनखां अलावा ॻोल्हा कंदा आहियूं त किथे घर ठही विया आहिनि, किथे ॻोठ ठही विया आहिनि, ॿिया शहर ठही विया आहिनि, पूरे शहर खे डराईंदासीं, उनजी खोटाई कराईंदासीं, मथां को मुअन जो दड़ो मिले को नओं, हर भुर खोटाई कराईंदा। जीअं तव्हां सवेर मूंसां ॻाल्हि पई कई त इहो नओं जेको दड़ो निकितो आहे, लाखनि जो दड़ो जेको सखर ॾे जेको निकितो आहे, त ऑलरेडी उते आबादी हुई। ॾिसो न, तव्हां DG मान रुगो न आया, त असांखां पहिरियां बि DG रहिया हूंदा, उन्हनि जी बि ज़िम्मेवारियूं इहे हूंदियूं। त उते आबादी थी चुकी हुई, कब्ज़ो थी चुको हुयो, उन्हनि पहिरियां इहा खोजना न कई। या तहक़ीक़दान जेके तव्हां सॾियो था पिया, उहे किथे हुया? मुहक़िक़नि साईं, उहो त ॻोल्हे लधो उते लाखनि जो दड़ो, उहो बि चवंदा मुंहिंजे दड़े जे जेतिरो पुराणो आहे। उते हाणे फैक्ट्रियूं ठहनि थियूं ऐं उहा चवंदा साइड एरिया आबादी हुई उते, कहिड़ी आबादी साईं? उते त कब्ज़ा ग्रुप अची विया, उते लैंड माफिया अची वई, उते फ़र्ज़ु कयो हिकिड़े क़िस्म। पर उहो हिकु हेरिटेज आहे न हिकिड़ो सिंध जो, उन ते जेको आहे कब्ज़ो थींदो ज़ाहिर आहे, उन ते कल्चर डिपार्टमेंट हरकत में त अचे न। बसि असां हरकत में अची विया आहियूं। हाणे जेको उते असां उनखे खोटाई कयूं था, जंहिंमें तक़रीबन मां सम्झां थो त 2 अरब खनि ख़र्चु ईंदो खोटाई में। 2 अरब रुपया? जी हा, खोटाई में। छो जो ॾिसो न त हाणे पहिरियां उतां असां माहिर घुराईंदासीं ॿाहिरि मुल्क जा। छो असां वटि माहिर कोन्हनि छा? पहिरियां त असां वेंदासीं हितां असां वेंदासीं उते जेको आहे सो लंडन में, उते जेके माहिर आहिनि या अमेरिका में या दुबई में उन्हनि खे घुराईंदासीं, उन्हनि जा ख़र्चा आहिनि। उन खां पोइ असां ज़ाहिर आहे उते 20-25 लख रुपया ख़र्चु ईंदा डॉलर जे हिसाब सां, ॿाहिरि मुल्क में ख़र्चा। उन सां असां जेको मुशावरत कंदासीं, उन सां ॻाल्हाईंदासीं, वरी उनखे पंहिंजे मुल्क वठी ईंदासीं। 2 मीटिंगूं असांजी दुबई में थींदियूं, उन खां पंहिंजे मुल्क वठी ईंदासीं, वरी उनखे ॾेखारींदासीं इलाइक़ो, तव्हांजी खोटाई कीअं कजे। हाणे इहो ज़ाहिर ख़र्चो आहे, इहो ख़र्चो किरोड़नि में थो अची वञे। 20-25 किरोड़ जो ख़र्चु त उहो हाली सिर्फ़ु उन मुआइने ॾेखारण में माहिर इंजीनियर उहे ईंदा, रेकी थींदी, रेकी में एतिरा थींदा। उन खां पोइ वरी जेको आहे सो असां उन में हथ जी मिटी विझराईंदासीं, भराव कराईंदासीं, भराव खे वरी आस्ते आस्ते खोटाईंदासीं। हाणे खोटो कुॾर सां न, छा सां खोटिबो?
कोडर सां कोडर सां न न खोटो। बुर्शनि सां। बुर्श कहिड़ा जेके तव्हां मेकअप में सवेर मूंखे मेकअप वारो जेको मेकअप करे पियो उहो बुर्श हुन में इस्तेमालु थींदो। आहिस्ते आहिस्ते खोटाई। हाणे हिन खोटाई में तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 20 साल लॻंदा। 20 साल 20 साल रुॻो खोटाई में लॻंदा, छो जो बुर्श सां खोटाई थींदी आहे। नाज़ुक शयूं आहिनि न, हुन में का अहिड़ी शइ आहे जो भुरी न वञे, हुनखे आहिस्ते आहिस्ते तहक़ीक़ कबी, हीअ खोटाई थींदी बुर्श सां। त पोइ इन में वॾो ख़र्चो थिए थो साईं। माना हुकूमत जो पैसो ईअं तव्हां ज़ाया कंदा हो? ज़ाया नथो थिए। ॾिसो न त कल्चर खे हाणे ॿ ज़िमेवारियूं आहिनि। कल्चर खे हिकिड़ो पंहिंजो उहो बि आहे, पंहिंजो इहो आर्काइव्स हा उहो बि हिनखे आहे। एंटीक्विटी। हा एंटीक वग़ैरह जेके हा उहे उहो बि हुनखे आहे। त ज़ाहिर आहे हुन सियाहत खातो हुयो पहिरियां, तव्हां अलॻि सियाहत, करे छॾियो उहो हा, शायदि सियाहत खातो अलॻि करे छॾियो जी। इन्हनि बेक़ाइदगियुनि जे करे शायदि। मतिलबु हुनजी पंहिंजी मर्ज़ी आहे, हुकूमत खे मिनिस्ट्री बि त ॾियणियूं आहिनि। ज़ाहिर आहे हिकु ॿ मिनिस्टर बिज़ी थी वेंदा, हुन में कुझु मुलाज़िम हूंदा, हुननि जा पंहिंजा मिट माइट। अच्छा, जी। ईअं असां वटि ईअं छो आहे? मतिलबु जीअं 1947 खां पोइ असां वटि कोई क़ौमी हीरोज़ पैदा न थी सघिया आहिनि। जेकॾहिं पैदा थियनि बि था त उन्हनि खे या त मारियो थो वञे, सिकाए सिकाए ईअं। त क़ौमी हीरोज़ हिन वक़्त ताईं असां छो न पैदा करे सघिया आहियूं? सही आहिनि न क़ौमी हीरोज़। कहिड़ा आहिनि? फ़र्ज़ु कयो असद कुरैशी साहबु आहे, उमेद अली करवड़ आहे, निसार शाह आहे, बुर्दी आहे, ऐं अधे खे चवां अज़ीज़ सांगी आहे, ॻाल्हि मथी मज्जू आहे, मज्जू। ॻाल्हि मां मथी लेवल जी पोइ कयां, तव्हां ड्रामनि जे हीरो जी ॻाल्हि था कयो, फिल्मनि जे हीरो जी ॻाल्हि। शेख अयाज़, उस्ताद बुखारी या होश मोहम्मद शीदी, अहिड़े क़िस्म जा। जी जी, क़ौमी हीरोज़ हुया जीअं, या क़ौमी शाइर आहिनि असांजा, उहे त हाणे वीचारा सभु अलाह खे प्यारा। फैज़ बख्शापुरी या अहिड़े क़िस्म जा। हाणे जेके शाइर बचिया आहिनि जेके असां वटि, उहे क़ौमी लेवल ते छो नथा अचनि, मथी लेवल ताईं? छा उनखे सकाफ़त खातो दॿाए वेठो आहे? ॾिसो न हाणे उहे पाण बि पंहिंजी तदारक कनि, उहे सिर्फ़ु कावड़ियल वेठा आहिनि सकाफ़त खाते जे मथां। हाणे सकाफ़त खातो कंहिंजो नौकर त न आहे न, कंहिं अदीब दानिश्वर या कंहिं फ़नकार जो उन्हनि खे वञी मथे खणी वञे, ज़ोरी उन्हनि जा नाला ॾेई। सकाफ़त खातो आहे ई साईं फ़नकारनि जे लाइ, अदीबनि दानिश्वरनि शाइरनि जे लाइ। अच्छा, राइटरनि जे लाइ। तव्हां मूंखे अॼु ॿुधायो त हिन जे लाइ? बाक़ी मां चरियो आहियां बेवकूफ़, मूंखे हुननि रखियो आहे डीजी करे, मूंखे ख़बर न आहे त सकाफ़त खातो आहे कंहिंजो, छाजो आहे। तूं मूंखे ॿुधाईंदे। डीजी त आहियो तव्हां, हाणे ख़बर न आहे तव्हां कहिड़े डिपार्टमेंट खां आया हो? पहिरियां कहिड़े डिपार्टमेंट में हुयो तव्हां? पहिरियों मां इरिगेशन में हुउसि। इरिगेशन में? जी हा। इरिगेशन मां पोइ तव्हां कल्चर डिपार्टमेंट में? छा आहे कल्चर डिपार्टमेंट, तालीम खाते जा माण्हू आया, हुन में पंहिंजो पुलिस खाते जा माण्हू आया, वापडा जा माण्हू आया। जेकॾहिं इरिगेशन वारो अची वियो त ॾोह थी पियो। छा इरिगेशन जो बि ज़ाहिर आहे उहो बि आम माण्हू सां वास्तो आहे, पब्लिक सां वास्तो आहे। मतिलबु उस्ताद फ़तेह अली ख़ान सही पियो चए न? मां कुझु ॾींहं अॻु अख़बार में हुनजो बयानु पढ़ियो, उस्ताद फ़तेह अली ख़ान जो, तमामु वॾो सिंगर आहे, तव्हां शायदि सुञाणो अलाए न उन्हनि खे। कहिड़ो? उस्ताद फ़तेह अली ख़ान। अलाए मां न सुञाणा, मतिलबु हुजे। साईं उस्ताद फ़तेह अली ख़ान एॾो सीनियर क्लासिकल सिंगर आहे। साईं 2 3 आहिनि न, हिकिड़ा त मरी विया, 4 5 जिन जी असां वर्सियूं बि कराईंदा आहियूं। न साईं, उस्ताद फ़तेह अली ख़ान ज़िंदा आहे, हैदराबाद में रहंदो आहे। जे हिकु तुंहिंजो वाइदो वफ़ा थी पवे, जंहिंजो कलाम बि आहे। अच्छा, हिकिड़ो ई कलाम आहे जंहिंजो। ॾिसो न हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो उन इहो ई चयो हो त एग्रीकल्चर जा माण्हू वेठा आहिनि कल्चर डिपार्टमेंट में, त शायदि उन्हनि सही चयो, मूंखे अॼु सही लॻे थो उन्हनि जो। साईं हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, उस्ताद फ़तेह अली पाण हिकिड़ो कलाम चयो सॼी ज़िंदगी में। हाणे उन ते वेही असां हुनखे लख रुपया त न ॾींदासीं, उहो वेही तनक़ीद करे वरी सकाफ़त खाते ते एग्रीकल्चर जा माण्हू वेठा आहिनि। तव्हां अचो, तव्हां कयो। न त पोइ ॾात धणी इहा शिकायत छो कंदा आहिनि त असांजी सहायता नथी थिए सकाफ़त खाते जे तरफ़ां? साईं हरू भरू रड़ियूं था कनि पिया। ॾिसो न त हाणे हिकिड़ी ॻाल्हि, उस्ताद फ़तेह अली मुयो न, मरे त असां वरसी करायूं न। ऐं इंतज़ार में आहियो? ॾिसो न, असां हिन महिल ताईं, मां त रिकॉर्ड अञा ताईं कोन ॾिठो आहे। जेके सकाफ़त खाते जो मूंखां पहिरियां बि खोड़ सातरा डीजी आया हुया, मां रिकॉर्ड नाहे ॾिठो। जेकॾहिं मां रिकॉर्ड ॾिसां सकाफ़त खाते जो त मूंखे इहो अंदाज़ो लॻंदो त 5-6 हज़ार वर्सियूं थी चुकियूं हूंदियूं। एतिरा त असां वटि अदीब दानिश्वर ई कोन्हनि, शाइर ई कोन्हनि, फ़नकार ई कोन्हनि। 5-6 हज़ार वर्सियूं तव्हां करे चुका? हा न साईं, 5-6 हज़ार वर्सियूं, जन वर्सनि ते करोड़ रुपया ख़र्च थिया आहिनि। बल्कि 5-6 हज़ार ते त अरबे थिया हूंदा, छो हर वर्सीअ ते 20 खां 25 लख रुपया ख़र्च आहे। ॾिसो न, हिकिड़ो मरी थो वञे त उनखे उनजी रूह खे असां ईसाले सवाबु पहुचाइण लाइ हिकिड़ो फ़नकार आहे। मां हाणे हिते तव्हांखे थोरो ॿुधाईंदो। हिकिड़ो फ़नकार आहे, अदीब दानिश्वर आहे, उहो कॾहिं वॾे होटल में न वियो आहे, 5 स्टार में पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं न वियो आहे। जॾहिं उनजे मरण खां पोइ असां उनजी वर्सी कंहिं 5 स्टार होटल में कयूं था त उनजे रूह खे ख़ुशी थिए थी, उनजी आत्मा खे शांती मिलंदी, शांती मिले थी। उनजो रूह ख़ुशि थिए थो त अॼु मूंखे जेको आहे 5 स्टार होटल में यादि कयो वियो आहे। ऐं उते जॾहिं वॾा वॾा माहिर ॻाल्हाइनि था त हुनजो रूह ख़ुशि थो थिए अदीब दानिश्वर जो, ऐं हुनजी औलाद ख़ुशि थी थिए।
हालांकि उनखे असां घुरायूं नथा छो जो ख़र्चो थिए थो वरी उन माण्हुनि ते खामखा उहे अचनि सही कपिड़ा पातल न हूंदा आहिनि स्टैंडर्ड उहो न हूंदो आहे लेवल त असां उन्हनि खे औलाद खे न घुराईंदा उनजा पुट या ब्यूरोक्रेट्स घुराईंदा हुआ ब्यूरोक्रेट्स ईंदा उहे ॻाल्हाईंदा आहिनि उन ते अच्छा हा बहरहाल नाज़रीन प्रोग्राम में वक़्तु थियो आहे हिकु ब्रेक जो मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ तुमक तुमक